बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी त पहिरीं असां एपिसोड 1 कल्याणी केदारे जो ॾेई चुका आहियूं। उन में असांजो मौज़ू बहस हो त लतीफ़ असांखे बेसरो सामानी में वफ़ा निभाइण कीअं सेखारे थो। लतीफ़ असांखे बेसरो सामानी में उसूलनि ते बीहण कीअं सेखारे थो। लतीफ़ असांखे बेसरो सामानी में मुज़ाहिमत कीअं सेखारे थो। असां कॾहिं बि इहा दावा त लफ़्ज़ वॾो थींदो नथा चऊं त को लतीफ़ जो तर्जुमो था करियूं या तशरीह। असां हिकिड़ी हाल सारू अबरी सबरी राय क़ाइमु करियूं था ऐं पोइ उहा राय जॾहिं दुबारा असीं पाण बि ॿुधूं था त इहो महसूसु थींदो त इन में कुझु झोल आहिनि, कुझु शयूं तब्दील। हाणे प्रिंटिंग मिस्टेक्स जे करे अखियूं लट ओराटियूं कंहिं पर कड़ियां पेर, किथे लिखियलु अखियूं लठ ओराटियूं कंहिं पर कड़ियां पेर, लठ लाहींदो केरु, किथे लट लाहींदो केरु, किथे लिखियलु। सो इहो बहस आहे, पर लतीफ़ ते बहस थियणु खपनि। इन्हनि मां नयूं मानाऊं निकिरनि थियूं। ऐं सम्झां थो ख़ुशी जी ॻाल्हि आहे। पर हाणे पाण ईंदासीं डायरेक्ट पंहिंजे मौज़ू ॾांहुं। मोहबत जे मैदान में, मोहबत जे मैदान में रुक जो वहे रंग, कोड़िन मंझां को इए निभाए नंग। मोहबत जे मैदान में रुक जो वहे रंग, रुक जो रंग माना तलवारूं। कोड़िन मंझां को ई निभाए नंग, कोड़िन माना कई। ज़रा इहो जज़ीरो नुमा जेको अरब आहे, इन में लखे माण्हू रहंदा हुआ, पर लतीफ़ चए थो कोड़िन मंझां को, करबला में को निभाए नंग। हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। इश्क नांग निसंग, इहा ख़बर खाधनि खां पवे। माना इश्क नांग निसंग, निसंग माना निर्वार, ज़ाहिर। पर इहे उहे माण्हू आहे जेके इश्क जा खाधल हुआ। मोहबत जे मैदान में अची पेर पिया, सिर वढण धड़ धार धरण, ई सिंगार सरदारनि। इहो सरदारनि जो सिंगार हो। सिर वढण धर धार धरण, इहो हिननि जो सिंगार। ॾींदा मूं ॾिठा मथा महबूबनि जा। मूं उन्हनि खे, लतीफ़ चए थो, लतीफ़ जो मुशाहिदो त आऊं उन्हनि खे ॾिसी आयो आहियां त हुननि पंहिंजा सिर कीअं ॾिना। मोहबत जे मैदान में, जेकर तूं दावा करीं थो मोहबत जी, मोहबत जे मैदान में सिर जो सांग मकर, इहो सिर जो सांगो करणु इहो छॾे ॾे। लाहे सिर लतीफ़ चए अॻियां दोसनि धर, तूं सिर पंहिंजो पेश कर वञी हुते। वढीन त वाह थिए संदे दोसां दर, तुंहिंजा केॾा जो नसीब थी पवनि, तुंहिंजी केॾी वाह वाह थी पवे जो तुंहिंजी कुर्बानी उते हू क़बूल कनि ऐं तुंहिंजो सिर वठनि। इश्क नांग अपर, इहा ख़बर खाधनि खां पवे। इश्क नांग अपर, इहो मथां नांग, इहो को मथां जज़्बो आहे वफ़ा निभाइण जो। हर माण्हू जे वस जी ॻाल्हि न आहे। न त हिकिड़ी डेफिनेट जेको आहे सो शिकस्त त नथा चई सघूं। को खटे हारजी वियो, को हारजी खटे वियो, इहो अलॻि मौज़ू थी वेंदो। पाण अचूं था पंहिंजे मौज़ू ॾांहुं। सूरी सॾु करे असुल उभी आशिकनि खे, सूरी लड़के पई आशिकनि खे सॾु पई करे। जे अथई सद सुर्क जी त क़ौम पेर परे, जे तूं चाहीं तो इहो डुक तूं भरीं इश्क जो। जे अथई सद सुर्क जी त क़ौम पेर, त पोइ ते पेर न कजी। सिसी धार धरे पोइ पुछज प्रीतणे, सिसी धार पंहिंजे धड़ खां करे पोइ पुछजी त वफ़ा जी राह में इहा ॾिनल कुर्बानी पसंदि आई या न। लतीफ़ वटि वफ़ा जो जेको तसवुर, उहो इंतिहाई जेको सो आला आहे। लतीफ़ जेको अक्सर माण्हू कॉर्पोरेट्स में या डिफरेंट हाई एफ सी मीटिंग्स में चवंदा आहिनि त आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करियो, डिफरेंट वे फॉरवर्ड जो सोल्यूशन ॾियो। लतीफ़ हमेशह जेको सो आउट ऑफ बॉक्स थिंकिंग जी हिकु हिकु सिट लतीफ़ जी आउट ऑफ बॉक्स थिंकिंग आहे। सो लोक वह लहवारो तूं वहूं ओभारो वञ। सो लतीफ़ हमेशह नऊं राह, नई शइ ॾेखारे थो। असुल आशिकनि जो सूरी आहे सिंगार, जेके आशिक आहिनि उन्हनि जो सूरी सिंगार आहे। घोट या कुंवार जेसीं सिंगार नथा कनि त तेसीं उन्हनि जी डिक्लेयर कोन थो थिए त हिननि में काज में वेठल घोट ऐं कुंवार कहिड़ा आहिनि। असुल आशिकनि जो सूरी आहे सिंगार, लुॾिया कीन लतीफ़ जे थिया नेज़े ते निर्वार। तारीफ़ गवाह आहे, हू नेज़े ते वञी निर्वार थिया ऐं कुर्बानी ॾेई ऐं जेको आहे सो हमेशह जे लाइ अमर थी विया। अॻियां अॾिन वटि पोयनि सिर संभाया, अॾियूं जिथे वढ टुक जो कमु हले, माना ही वढ टुक पे हली बाक़ाइदे जीअं जानवरनि जी हले। अॻियां अॾिन वटि पोयनि सिर संभाया, अॻियां हिकिड़ा सिर वढजनि पिया, पोयनि पंहिंजी एडवांस बुकिंग ॾिनी आहे अची त असीं बि आहियूं।
काट त पई क़बूल में मछुण भाई घट, जे सिर वफ़ा जी राह में इते वञे थो त इहो सम्झंदासीं क़बूल पियो। मछुण भाई घट, इन खे घटि कॾे न भाइजी। मथा मुहायन जा पिया न ॾिसी तूं पट, मुहायूं मथा मुहायन जा, मुहायन माना सरदारनि जा शहज़ादनि जा, तो पट ते पियल सिर कोन ॾिठा धड़नि खां धार। कुलाड़ के हट कुसण जो कोप वहे। हाणे किथे इहो कुलाड़ के हट, किथे कलाल के हट, कुलाड़ के हट किथे कासाई जो दुकान, किथे कुलाल के हट जिथे कुलाल जिथे शराब ॾींदो मए, पर हिते वरी अञा ॿी माना निकिरंदी हिन जी। कुसण जो कोप वहे माना हिकिड़नि खे सीर पई अचे, हिकिड़नि जी खल पई लहे, हिकिड़नि जी बूटी पई ठहे, इहो थियो कुसण जो कोप वहे। असुल आशिकनि जो सिर न सांडण कम, जेकॾहिं को इश्क जी दावा करे थो पोइ उहो सिर न सांडे। 100 सिसियां अॻियो अॻिरो संदो तोसां दम, 100 सिसियुनि खां वधीक आहे उहो दम, उहो लम्हो संदो तोसां दम। जेको दोस्तनि सां ॿिया उन ख़ासि कंपनी में गुज़ारियल लम्हो, ही हॾो ऐं चम पिक पहिरियां जी न पड़े। 100 सिरनि पाए जे तंद बराबरि तोरियां, 100 सिर कुर्बानी में वफ़ा जी राह में पेश करे थो, पोइ चवे थो जे तंद बराबरि तोरियां, उनखे तंद जे बराबरि बि लतीफ़ नथो तोरे। उटल ओॾाहीं थिए जेना ॿीजल बुराए। हाणे उटल जी माना थींदी जेको हिकिड़े पुड़ में घटि वज़न, ॿिए में वधीक वज़न, उटल ओॾाहीं थिए माना इंक्लिनेशन ओॾां थिए। उटल ओॾाहीं थिए जेना ॿीजल बुराए, जेना आवाज़ ॿीजल बुराए, बुराए माना वॼाए, को साज़ वॼाए। ही सखणो सिर आहे, सिर में सञण न, ही सखणो सिर बचो आहे, अंदरि काशे न आहे, सिर में सञण न आहे। सञण जी माना वरी किथे अखियुनि सां मए प्यारण बि हरफनि लिखी आहे। असुल आशिक पंहिंजूं सिसियूं न सांडी, लाहियो सिर लतीफ़ चए साह सलाड़ियो ॾींहुं, कुल्हनाऊं काटीन पोइ पुछण प्रीतणूं। कुल्हनि खां काटे, ॻिची वटां न, काकड़े वटां न, कुल्हनि वटां, कुल्हनाऊं काटीन पोइ पुछण प्रीतणूं। पोइ पुछनि था कुल्हनि खां काटे वफ़ा जी राह में, त इहो असांजी कुर्बानी क़बूल पई आहे न। हाणे आहिनि केरु वहद हुजे वढिया कया इल्लाह अद, ही वैदानियत में, इश्क ख़ुदाबंदी में, इश्क रसूल में हिननि कुर्बानी ॾिनी से धड़ पसी सद कंहिं अभागी न थिए। इहे धड़ पसी कहिड़ो निभागो हूंदो जेको इते से धड़ पसी सद कंहिं अभागी न थिए, मतिलबु कहिड़ो निभागो हूंदो जेको इते कुर्बानी ॾियण लाइ दिलि न चाहे। अल्लाह साईं क़बूल फरमाए। थैंक यू वेरी मच, जज़ाकल्लाह।